इधर हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। आल हैदराबाद तंदूर शेरमार एसोसिएशन सुभाणे खां मानीअ जे अघनि में इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे। आल हैदराबाद तंदूर शेरमार एसोसिएशन पारां तैयार थियल मानी जे अघनि में इज़ाफ़े वारे ऐलान खां पोइ शहरी परेशान थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद में शेयर कई पिया। आल हैदराबाद तंदूर शेरमार एसोसिएशन सुभाणे खां मानीअ जे अघनि में इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे। अव्हां खे आगाह कई पिया। आल हैदराबाद तंदूर शेरमार एसोसिएशन पारां तैयार थियल मानी जे अघनि में इज़ाफ़े वारे ऐलान खां पोइ शहरी परेशान थी विया आहिनि। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। शबीर अबड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। आगाह कजो शबीर इन हवाले सां। शेरमाल एसोसिएशन पारां सुभाणे खां मानी जे अघनि में इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे। आल हैदराबाद तंदूर एसोसिएशन पारां फ़ैसिलो कयो वियो आहे त 18 रुपयनि वारो नान 4 रुपया वधाइण बाद 22 रुपयनि में विकिरो कयो वेंदो। मोहम्मद फहद ऐं ॿियनि जो चवणु आहे त खीर वारी मानी 30 रुपयनि मां वधाए 35 रुपया कई वई आहे। शेरमाल 60 रुपयनि मां वधाए 70 रुपया, सादी मानी 12 रुपयनि मां वधाए 15 रुपया कई वेंदी। पुराठो 75 रुपयनि मां वधाए 85 रुपया कयो वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त अटे, गिह ऐं खंड जूं क़ीमतूं वधण खां पोइ मजबूरी में अघ वधाया विया आहिनि। तंदूरनि, होटलनि ऐं दुकाननि ते तयार थियल मानी जे अघनि में इज़ाफ़े बाद शहरी सख़्त परेशान थी विया आहिनि। जी ठीक है, वरी मेहरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾिना।